असांखे उहो करणु सिखणो आहे जेको सही आहे। ऐं जॾहिं असां बि ग़लति लॻंदा आहियूं, मूंखे सिखणो आहे की उहो जेको सही आहे ऐं असांखे ॾाढो पसंदि आहे उहो करणु जेको असां ग़लति कंदा आहियूं हमेशह, ऐं असां उहो करे रहंदा आहियूं जेको वक़्तु ताईं असांखे हुनजो नतीजो भोगणो पवंदो आहे। उन करे असांखे मां तव्हांखे कूड़ ॻाल्हाइण लाइ नथी चवां, मां तव्हां सां ॻाल्हाए रही आहियां कि जेको सच आहे, ऐं प्रार्थना कयो। मां मञा थी कि ईअं थी वञे ऐं शायदि इन तरीक़े सां कोन थिए। मां तव्हांखे ॿुधाए थी सघां कि जेको तव्हांखे सचमुच खपे उहो प्रभु तव्हांखे ॾींदो, ज़रूरु ॾींदो। इन ते तव्हां भरोसो रखो ऐं पंहिंजो सपनो ॾिसो कि तव्हांजे पुठियां कुझु कोन थींदो। मूंखे ख़बर आहे कि तव्हां इहो ॾिसी रहिया आहियो ऐं जीवन में हुनजी टाइम परफेक्ट आहे। ऐं इन विच में इहा ग़लती न कयो जेको मां कई, दुखी थींदा रहो। इन पंहिंजे भले ते करण जी कोशिशि कयो। पंहिंजे जीवन जो मज़ो वठो, जिते तव्हां हुजो उन जो मज़ो वठो। उन रस्ते ते वेंदे वेंदे जाते तव्हांखे पुछणो पए कि अगरि तव्हां वटि नर्वस ब्रेकडाउन आहे त तव्हां उनखे जियो। मुंहिंजो मतिलबु आहे पंहिंजी यात्रा जो मज़ो वठो, परमेश्वर सां प्यार कयो, हर रोज़ु उथी करे हुन सां आवाज़ में आवाज़ मिलायो, इंतज़ारु कयो उनजो, ऐं चओ कि प्रभु तव्हां सां साकार आहियूं ऐं तव्हांजे लाइ असां हासिल करण लाइ। मूंखे इहो न चवणो आहे कि सचे दिलि सां तव्हां सां प्यार कंदो आहियां, पर मां सच्चीअ में प्यार कंदो आहियां, ख़ुशि आहियां। ओ महिमा थिए, मां उत्साहित थी वई आहियां, इमारत जे चारो तरफ़ डुकण लॻा। ऐं ॿियो कुझु मूंखे ख़बर कोन्हे। ॾिसो, मूंखे विश्वास आहे जा पाप मथां खणी वेंदा, ऐं हुते विश्वास आहे माण्हू सोचंदा हूंदा कि केरु आहे उहो। जॾहिं मुंहिंजी सेवादारी शुरू में लोकप्रिय थियण लॻी, मूंखे न्योता मिलण लॻा कॾहिं कॉन्फ्रेंस में अचणु, के तरीक़े जो गेस्ट स्पीकर ठहणु, त माण्हू चवंदा हुया किथां आई आहे, असां कॾहिं ॿुधो न आहे। ऐं मां सोचींदी हुयमि मां किथे त हुयमि, पर जिते मां रही चुकी आहियां ऐं जिते ख़बर अथव मुंहिंजी सार्वजनिक सेवादारी उहा व्यक्तिगत जीवन जे नतीजो आहे जंहिंमें व्यक्तिगत रूप सां कयो आहे 35 सालनि में, ऐं मां हाणे बि कंदी आहियां सुबुह जो पंहिंजे जीवन में। इहो न सोचींदी आहियां कि ॻाल्हि कंदा आहिनि पब्लिक में ऐं कुझु चवंदा आहिनि प्राइवेट में, ऐं अगरि पंहिंजो धार्मिकता सां जीअणो आहे त सचपच उन तरीक़े सां जीअणो आहे जेको मूंखे सावधान करे रहियो आहे ऐं प्रभु जे धर्मी ठाहियो आहे, ऐं दिलि में रहणो आहे माण्हुनि जे। ऐं जेके मां चवां थी जेकी समाशीन आहे उहो सचपच माण्हुनि जे अंदरि हूंदी आहे, ऐं मदद कंदी आहियां सचे दिलि सां, साफ़ कंदी आहियां। इहो मां करे रहंदी आहियां कि जीअं मूंखे अनुग्रह थिए प्रभुअ जो, ऐं प्रभु चए थो कि तोखे मदद करणी आहे। ऐं प्रभु चाहींदा आहिनि कि तव्हांजा सपना ऐं तव्हांजी सोच साकार थिए, पर इन में इन जी पूरी प्राथमिकता कोन हूंदी आहे। तव्हांजे जीवन में खोड़ करे वाधारो थिए, ऐं उहो ॾियणु चाहींदा आहिनि उहो सभु ॻाल्हियूं तव्हांजे जीवन में। मूंखे विश्वास आहे ख़ैर उन्हनि सोचियो हूंदो इहो किथां अची विया, त ठीकु आहे। उहो उन्हनि 30 सालनि ताईं उन्हनि 3 साल जी सेवादारी कई। उहे 3 साल अहिड़ा समर्थ हुया जेसिताईं प्रभु उनखे आज़ादु कोन करे छॾियो हो कि उहो अञा ताईं संसार जे माण्हुनि जे असर कंदो आहे। हालेलुया। कंहिंखे बि ख़बर कोन हो कि यीशु केरु हो जॾहिं उहो पहिरीं इन परिदृश्य में आया हुआ। वाह, उहो वॾो इब्राहिम 5:6 में पुट थी करे बि उन दुख सही करे बि उन मुक़ाम ते सिखियो, ऐं उन जो तजुर्बो एॾो वॾो हुयो जो सभु माण्हुनि उनखे बरोबर लेस थी करे हिकु दफ़ो चओ, हुओ हुकुम मञण वारे जे लाइ सहन करण लॻो, ऐं उनखे चवण लॻो कि तव्हां
उनखे ॿुधो, जेका कम उन कई उन्हनि ॾींहंनि खां जॾहिं उहो 8 ॾींहंनि जो हुयो ऐं 12 सालनि ताईं जेको हुन कई ऐं जेकी हालतुनि में गुज़रियो जेसि ताईं उहो 30 सालनि ताईं न पहुचो, प्रभु पाण उन जे रूप में अची ॿुधायो। प्रभु खे हर ॻाल्हि ॿुधाइण जी काई ज़रूरत न आहे। असांखे कुझु बि न ॿुधाइणो आहे कंहिंखे बि। कुझु ॻाल्हियूं जेके तव्हांखे गुज़ारणो पवंदो आहे जॾहिं तव्हां वॾा पिया थींदा आहियो, ऐं ओड़ी ॻाल्हियूं बसि कोन्हे उन जे लाइ, ऐं जेके माण्हुनि खे ॿुधाइण लाइक़ु हुजनि उहो ई तव्हांखे ॿुधाइणु खपे। जॾहिं हिकु माई कोई ॿियो कमरे में न अचे जेसि ताईं उहो उनखे चङी तरह सुञाणे कोन थी उनखे। तव्हां पंहिंजे जनम ॾियण वारे कोच में जिते आत्मा चए थी पुश। ॾिसो, खोड़ माण्हू उते ॿाहिरि वञणु चाहींदा आहिनि ऐं वॾी वॾी ॻाल्हियूं करणु चाहींदा आहिनि, पर उन्हनि में कुझु एक्सपीरियंस कोन्हे। ख़बर अथव, मुंहिंजे घर में हिकु प्लम्बर खे घुरायां त उनखे मां प्रेफर कंदमि जेके तजुर्बो हुजे। मूंखे कोई अहिड़ो न खपे जेको पाइपनि ते प्रैक्टिस करे। मूंखे इक्विपमेंट वारो कोन खपे, पर उहो बि जॾहिं ईंदो त उन वटि कोई न कोई इक्विपमेंट हूंदी ई हूंदी, ऐं उहो चवंदो कि मूंखे इहे पाइप ठाहिणा आहिनि ऐं मां ठाहे करे रहंदमि। मां उन लाइ कुझु नथी करे सघां, ऐं असांजी ज़रूरत आहे त असांखे उनखे ॿुधाइणो आहे छा कमु आहे। असांखे उनखे कोई बि कुझु ॻाल्हि न चवणी आहे, उनखे कोई बि एक्सप्लेनेशन न ॾियणी आहे कि उहो अॻियां वधे, उहो पंहिंजो कमु करे। तव्हां वटि इक्विपमेंट कोन्हे मिलंदा आहिनि छाकाणि त तव्हांजे जीवन जी दौर में उन मुश्किल वक़्त में हूंदी आहे। तव्हांखे कंहिंखे बि ॾियण लाइ कुझु बि कोन्हे, ऐं छड़ो तव्हांजे लाइ ब्राइट आइडिया आहे कि तव्हां उन जा तजुर्बो वठो। जॾहिं मां तव्हां सां शेयर कंदी आहियां, मां छड़ो तव्हां सां प्रभु जी वचन शेयर न कंदी आहियां, बल्कि पंहिंजो जीवन शेयर कंदी आहियां। मूंखे ख़बर आहे प्रभु सचो आहे, मूंखे ख़बर आहे उहो सचो आहे, तव्हांजे जीवन में ईंदो। मूंखे इहा बि ख़बर आहे तॾहिं बि जॾहिं उहो ख़ामोश आहे, उहो कमु करे रहियो आहे असांजे लाइ, ऐं तव्हांजे लाइ कुझु न कुझु चए थो कि तव्हां उनखे कुझु ॼाणो ऐं उनखे सम्झो। उहो ई करे वेठो। तव्हांखे इहो चवण जे बजाए कि प्रभु तव्हां मुंहिंजे जीवन में कुझु कोन नथा कयो, इहो सम्झी वठो कि प्रभु तव्हांजे ख़्याल सां उहो सभु करे रहियो आहे जेको तव्हां ॾिसी नथा सघो, ऐं पंहिंजे वात सां खोले करे तव्हां आवाज़ कढो ऐं चओ कि प्रभु तव्हां मुंहिंजे लाइ सभु कुझु कयो आहे, ऐं शैतान खे भॼाए छॾियो। जेको तव्हां पंहिंजे वात सां चवंदा आहियो ख़ामोश साल में, उहो हुन खां वधीक ख़ासि हूंदो आहे जेको तव्हां सोचींदा आहियो। अहिड़ी ॻाल्हियूं न चओ जंहिंजे करे ख़ैर उहो कोई फ़ाइदो कने। मां तव्हांजे लाइ कुझु वक़्तु बर्बादु न कंदमि। मां तव्हांखे ॿुधायां थी, मां तव्हांखे मटण वारी न आहियां। तव्हांखे परवाह कोन्हे कहिड़ी बि ॻाल्हि जी, तव्हांखे पाण परवाह करणी आहे, ऐं उहो दरवाज़ा खोलणा आहिनि जेके तव्हांखे तारीफ़ कनि। सभिनीनि खां वॾे ऐं कामयाबी मिलंदी आहे, ऐं तव्हांखे सिखणु मिले जेको चकर कटींदो आहे ऐं कहिड़ी गड़बड़ी थींदी आहे। उन सालनि में चवंदा आहिनि उहो जेको आहे। मूंसां पहिरीं 3 सालनि खां लिखियलु हो कि मूंखे जीवन में 3 साल 3 महीना, ऐं तॾहिं मां इहो सोचियो कि मूंखे हिन खां ॿाहिरि निकिरणो आहे ऐं मूंखे सेवादारी करणी आहे, ऐं सेवादारी ठही करे मूंखे आज़ादु कराइणो आहे। हर कोई विसरी वियो हुओ कहिड़ो हुयो, कंहिंजो पुटु हूंदो हुयो। कंहिं सोचियो कोन हो मूसा जे बारे में। हाणे मूसा जे बारे में कोन ॻाल्हाईंदा आहियूं, कंहिंखे परवाह बि कोन्हे कि उहो किथे आहे, पर प्रभु खे ख़बर आहे। जॾहिं वक़्तु सही अची वियो, प्रभु उन जे साम्हूं प्रकट थिया ऐं इस्तेमालु कयईं। उनखे छा थियो अनजान प्रदेश में, मूंखे ख़बर कोन्हे। तव्हांखे ख़बर आहे बाइबल असांखे इहो ॿुधाईंदी आहे उहो ॿुधियो। पोइ यूहन्ना बपतिस्मा में ॾियण वारो, ॾिसो लुक 1:76 में मूंखे अहिड़ी हैरानी थींदी हुई सचपच जंहिंमहिल मां हिनखे ॾिठो। इन ॿिन्हिनि माण्हुनि जे जीवन जे तरफ़ मूंखे इन जो अंदाज़ो लॻाइणो पियो। वक़्तु कोन लॻो, पर मां हिनखे सम्झियमि। बाइबल जो अध्ययन करणु शुरू कयो
तव्हांजी महिरबानी, तव्हां हिते आयो। मुंहिंजो मतिलबु आहे, छा तव्हां सचमुच प्रभु जो इस्तेमालु करणु चाहियो था ऐं तव्हांखे सचमुच इहे खपे कि तव्हांजो इस्तेमालु थिए? मुंहिंजो मतिलबु इहो आहे, सचमुच विश्वास सां तव्हां इहो इक्विपमेंट हासिल करणु चाहियो था, तव्हांखे तजुर्बो खपे। जॾहिं कोई इन ॿिन्हिनि छोकिरनि जी मां यीशू वटि आई ऐं चई, मां चाहींदी आहियां कि मुंहिंजा पुट तोसां गॾु वेही करे सॼे राज्य में अचनि, तव्हांजे साॼे पासे। प्रभु चई, तव्हांखे ख़बर आहे तव्हां छा घुरी रहिया आहियो। यूहन्ना बपतिस्मा लुक पाठ 1:76 में, ऐं तूं हे बालक परम प्रधान जो भविष्यवक्ता में चयो वेंदे ऐं तोखे तयारु करणो पवंदो उन जे लाइ अॻियां वधंदो रहो। उन जे माण्हुनि जा उद्धार करण ऐं ज्ञान वठ, पाप जी माफ़ी घुर ऐं हासिल कर प्रभु जी उहो महिर जंहिंजे करे तोखे अॻियां वधणो आहे ऐं अंधकार जेको हूंदो उहो अॻियां हली वेंदो, छाकाणि त उन खुशहाल रस्ते ते तुंहिंजी भविष्यवाणी थी आहे कि तूं कमाल जी भविष्यवाणी करे सघंदो आहे। अॻियां हली करे तुंहिंजे लाइ उहो सिधो रस्तो आहे, उन रस्ते ते शांतीअ में, ऐं जंहिंजे करे उहो गॾु आहे ऐं तूं अॻियां वध ॿारण वारो जेको आहीं ऐं जेके तोखे खपे उहो तोसां गॾु हूंदा ऐं तोसां गॾु हलंदा। वचन 80, उहो ॿार वधंदो ऐं उहो ताक़तवर थींदो आत्मा में। ऐं इसराइली में प्रकट थियण जे ॾींहुं जंगल में टुटिया हुआ। मां ॿुधायां छड़ो, प्रभु जे जंगल में कुझु ख़ासि लॻाव आहे। हर माण्हू जेके इस्तेमालु करणो आहे ऐं हुनखे मोकिलियो वियो हुयो निर्जन प्रदेश में ऐं रेगिस्तान में, जेसि ताईं उहो उन ॾींहं खां अची वियो आहे ऐं चढ़ण वांगुरु अहिड़ियूं कहिड़ी ॻाल्हियूं आहिनि जंहिंजे करे उहो अॻियां आयो। प्रभु जो राज्य परे कोन्हे। मूंखे ख़बर कोन्हे उते हुन सां छा थियो हुयो, पर उहो जे ॿारनि कपिड़ा पाईंदा आहिनि ऐं टीटनि खे खाईंदा आहिनि, मूंखे कुझु वधीक आकर्षण त कोन लॻो, पर कुझु थियो, कंहिं ॻाल्हि हुनखे तयारु कयो। उनजी परवाह कोन्हे जेको माण्हू सोचींदा आहिनि। हलो बि तव्हां मां कुझु माण्हू इहो सोचींदा आहिनि कि प्रभु तव्हांजो इस्तेमालु नथो करे, छाकाणि त तव्हां इहो ई सोचींदा आहियो। माण्हू तव्हांजे लाइ छा था चवनि ख़बर अथव, इहे ई ॻाल्हियूं आहिनि ऐं जेके सोचण लाइ मजबूर कंदियूं आहिनि ऐं असांखे दुख पहुचाईंदियूं आहिनि ऐं घायल करे छॾींदियूं आहिनि, तेसि ताईं असां मुक़ाम ते पहुचूं। ॿुधायो, तेसि ताईं तव्हां इहे सोच न रखंदव त तव्हांखे ख़बर न पवंदी कि तव्हां सां प्यारु करण वारो प्रभु आहे। उहो तव्हांखे नफ़रत न करे सघंदो। तव्हां प्रभु जे ज़रिए इस्तेमालु कोन था थी सघो अगरि तव्हां इन ॻाल्हि खे वधीक चिंता कंदव। प्रभु चापलूसी कंदो आहे ऐं तव्हांखे उन माण्हुनि खे ॾेखारिणो आहे कि तव्हां नाराज़ थी विया आहियो ऐं तव्हां घायल थी विया आहियो। तव्हां इन मां कीअं सिखंदव? तजुर्बे सां। तव्हांखे जेको कुझु नओं सामान ॾींदा आहिनि, मूंखे ख़बर कोन्हे यूहन्ना बपतिस्मा सां कहिड़ी ॻाल्हि थी हुई, पर छा छा सहन करणो पियो हुयो उन्हनि खे ॾिसी सघूं था। उहो जेको निर्माण थियो हुयो ऐं उन्हनि खे, ऐं जाम दफ़ा जॾहिं सभिनीनि खां अकेला हूंदा हुया, जाम सुठा हूंदा हुया, प्रभु जे सिद्धांत ते कमु कंदा हुया, मूंखे ख़बर कोन्हे कि छा थियो हुयो यूहन्ना बपतिस्मा ॾियण वारे सां गॾु। मुंहिंजो मतिलबु आहे कि यूहन्ना 3 अध्याय में 25 मां उते यूहन्ना जे चेलनि जे जेको यहूदियुनि सां गॾु अकेलो आकुल थियो हुयो ऐं बहस थी हुई, यूहन्ना वेही करे चयो कि जेके माण्हू यरदन सां पाठ करनि था ऐं
ॾिस उहो गवाही ॾे थो बपतिस्मा सां गॾु ऐं सभई इहे था चवनि कि यूहन्ना तूं पंहिंजी सभाई करण जो कुझु कर। उहो तेज़ी सां गॾी ते अचनि था ऐं उहो हुन जी तरफ़ डुकनि पिया। यूहन्ना हिन जे बारे में कुझु सोच कोन पियो करे। उन जे जवाब जी तरफ़ ॾिसो, उन कुझु ईअं न चयईं। उन हिकु सुठो जवाबु ॾिनई, ॾिसो जेसिताईं इंसान खे स्वर्ग मां कोन ॾिनो वियो आहे तेसिताईं उहो कुझु कोन करे थो सघे, उनखे कुझु हासिल न थी सघंदो स्वर्ग मां। हिकु माण्हू खे पंहिंजे वरदान मां ख़ुशि थियणु खपे जेको उनखे स्वर्ग मां मोकिलियो वियो आहे, उनखां सवाइ ॿियो कोई न सोचे। वचन 30 ज़रूरी आहे कि उहो वधे मां घटां। उनखे वधीक ॾेखारिणो पवंदो ऐं मूंखे घटि ॾेखारिणो पवंदो। परमेश्वर मूंखे कुझु करण लाइ चयो आहे, घटि ॾेखारियां। प्रभु मूंखे जेको चयो आहे मां उहो ई कंदो आहियां। हाणे उहो ई कंदमि जेको मूंखे करिणो आहे ऐं जे तरीक़े सां मां उन रस्ते ते कोन हुयमि जेको प्रभुअ जी इच्छा हूंदी आहे। तव्हांखे इहो पतो करण जी ज़रूरत कोन्हे कि कीअं करिणो आहे। प्रभु चाहिनि था कि तव्हां इहो कयो। उन वक़्त ते अचण ते तव्हांखे उहो सभु करिणो आहे। उहो ख़ामोशी जो साल यीशु लाइ उहो आयो। यूहन्ना बपतिस्मा ॾियण वारा आया, मूसा जे लाइ आया। यूसुफ 13 साल जंहिंमें गुज़ारिया विया जुर्म जे लाइ ऐं उन्हनि कोन कयो, जेल मां महल ताईं। ख़ैर जॉयस, तूं ॻाल्हि कंदी आहे ख़ामोश साल जी। मूंखे लॻे थो मुंहिंजो जीवन ख़ामोश आहे। कॾहिं कॾहिं कुझु थींदो आहे मूंसां गॾु, कॾहिं थींदो आहे इहो नथी ॿुधाए सघां, पर अचानक कुझु थींदो आहे इहो ॿुधायां थी। अचानक जीअं यीशु प्रकट थिया हुया अचानक अची करे, जेको वठी वियो हुते पाप जे मथां। अचानक मूंसां ॾियण हिकु बंदगी हुई ऐं झाड़ीअ में प्रभु उनखे इहो चयईं कि तोखे करिणो आहे, ॿाहिरि निकर, चमत्कारनि जे वक़्तु ताक़तनि सां गॾु ॿाहिरि अचु। उन तरीक़े सां महान आश्चर्यजनक कमु थियो, अद्भुत थियो उन वक़्त ते। मां शर्त थी लॻायां जॾहिं हुन पंहिंजी लाठी गारे सागर जे तरफ़ वधाई, हुन सोचियो हूंदो मूंखे ॾाढी ख़ुशी आहे, मूंखे इक्विपमेंट मिली वियो, मूंखे ॾाढी ख़ुशी आहे, मूंखे ॾाढी ख़ुशी आहे, मूं वटि तजुर्बो आहे। काश मां तव्हांखे ॿुधाए सघां कि मूंखे कहिड़ी ख़ुशी आहे। मां हुन सां गुज़री आहियां जेको मुंहिंजे मथां हुयो। मां नफ़रत कंदी आहियां ऐं सभिनीनि खां पहिरीं त मां तव्हांखे ख़ुशि थी सघां इहो तव्हांखे चाहियां थी कि तव्हां इन सां ॿाहिरि अचो ऐं तव्हां उन सां गुज़री वञो। ऐं मां उमेद थी कयां कि तव्हांखे ख़ुशि थियण जे लाइ मदद करे सघां, इन जे ॿाहिरि तव्हांजे मथां गुज़री वञो ऐं काश तव्हां बहितर सम्झो। जेतिरो मां कयो उन सां तव्हांखे न करिणो आहे, तव्हांखे उन सां हिमत न हारणी आहे, उहो तव्हां सां गॾु आहे। होशियारु थी वञो उन ॻाल्हि जे लाइ। पंहिंजे जीवन में हर दफ़े प्रभु तव्हांजे लाइ चमत्कार कंदो ऐं अचानक तव्हांजे लाइ अची करे उहो अवतार ॾेखारींदो जेको तव्हांजे जीवन में खपे। जेसिताईं मूंखे न मिलंदो तेसिताईं हार न मञींदमि। उहो वधियो। पॉलिस लिखियो हो, उहो कोई सुठी शइ कोन हूंदा हुया। जॾहिं प्रभु हुनखे चयईं, ख़बर अथव मां हिकु सुठी शइ कोन हुया, मां हिकु सुठी उमेदवार थी सघां, इन करे सम्झा न मूंखे। मां सचमुच उन खां ॾोह नथी ॾेई सघां उहो सोचण जे लाइ जेको उहो सोचींदी पियां कि मूंखे लॻे यूज़ेबल मटीरियल कोन हुयसि। मुंहिंजो मतिलबु आहे कि उन्हनि मूंखे ॿुधियो हो, तुंहिंजो व्यवहार सही न आहे, तुंहिंजी आवाज़ ग़लति आहे। उहो सही हुया, पर प्रभु मुंहिंजो अभिषेक कयो। मुंहिंजो मतिलबु आहे गॾनि जो इस्तेमालु करे था सघो त हलो बि तव्हां मूंसां गॾु आहियो। मुंहिंजो मतिलबु आहे मूं वटि हिकु लाठी हुई। प्रभु चई इहे तुंहिंजे हथ में छा आहे? मां चयो मुंहिंजी लाठी आहे। उन जे हेठि फिटी कर। प्रभु उनखे सामर्थ सां भरे छॾियईं। ॾिसो तव्हां अगरि इहो कमु कंदव त प्रभु तयारु आहे ऐं प्रभु तव्हांजे लाइ सभु कुझु करे सघंदो आहे ऐं भरे ॾींदो।
तव्हांखे हिनखे ॿीहर खणण जी काई ज़रूरत न आहे। मूंखे पंहिंजी आवाज़ में अजीब लॻंदी आहे, जीअं जाइफ़ुनि जी हूंदी आहे तीअं न आहे, पर मूंखे लॻंदो आहे कि मुंहिंजी आवाज़ मूंखे पसंदि कोन्हे, पर इन सां मूंखे ख़बर आहे कि प्रभु मूंखे चयईं कि तुंहिंजी आवाज़ जाम सुठी आहे। प्रभु चयईं कि हिनखे हेठि फिटी कर। प्रभु खे कमु करणु गुप्त रूप सां पसंदि आहे। अचो त ॾिसूं था भजन संहिता 1:39 में। अचानक पौलस ऐं रिलास जेल में हुया, गानो ॻाइण लॻा। अधु राति जो वक़्तु अचानक उहा माई जेकी 18 सालनि खां रत वहण जी बीमारी में हुई ऐं हर हिकु वैद्य वटि वेंदी हुई, अचानक अंधो नातिमुस अचानक, ऐं तव्हां सां गॾु बि अचानक थींदो। शायदि इहो ई अॼु राति जो ई थी वञे या सुभाणे। तव्हां राति जो सुम्हंदो तकलीफ़ सां गॾु 20 सालनि सां तव्हां सां गॾु आहे, अचानक ऐं हुते ई तव्हांखे नज़र टिकाए रखणी आहिनि। वचन तेरो, मूं में मन जे स्वामी तूं ई आहीं, तूं मूंखे माता जे मम्मी ते रचियो आहे। मां तोखे धन्यवाद ॾींदमि कि तूं मूंखे भयानक ऐं अद्भुत तरीक़े सां रचियो आहे ऐं तुंहिंजा कम आश्चर्यजनक आहिनि, ऐं मां चाहींदी आहियां कि चङी तरह ॾिसो। उहो जाम सुठो आहे जंहिंमहिल पवित्र आत्मा सां गॾु उहो उन पृथ्वीअ ते जागनि था, ऐं तव्हांखे ख़बर अथव छा, उहो उन जे बारे में विकास ॼाणे थो। सॼी ॻाल्हि में अद्भुत ॻाल्हि आहे कि उन विकास कयो आहे उन जो, ऐं उहो चवनि था कि तव्हां ॾिसो उतां ॿाहिरि तव्हां जीअं असां सभु ॾिसी सघूं। उहो थेलो हुयो जेको उन ॾिठईं, उहो सुठो कोन पियो लॻे। प्रभु ईअं कंदा आहिनि लिखी करे उन रहस्य जे क्षेत्र में, अंधेरे में उहे पंहिंजा हथ उते विझंदा आहिनि। उहो असांखे ठाहींदा आहिनि, आकार में ॾींदा आहिनि, ऐं बाइबल में इहो ई लिखियलु आहे। असांजे जीवन में हर ॾींहुं उहो इहो ई कंदा आहिनि कि इन खां असांखे अस्तित्व मिले। तव्हांखे ख़बर कोन्हे कि ठीकु हाणे प्रभु तव्हांजे लाइ छा था कनि ऐं छा करे रहिया आहिनि, तव्हांखे सेखारे रहिया आहिनि, कहिड़े रूप में अची करे जनमु ॾियण वारा आहिनि, ऐं तव्हांखे जोड़े रखियो आहे सभिनीनि सां गॾु। ऐं मां चवां थी कि उन खां वधीक सूर उन जी सफलता खां पहिरीं थींदो आहे। हालेलुया। निगरमन 33 में मूसा प्रभु खे ॾिसणु चाहींदो हो। मां तव्हांखे ॾिसण थो चाहियां प्रभु। हुन चयो इंसान मुंहिंजी शिकिल ॾिसी जीअरो नथो रही सघे। प्रभु चई मां तुंहिंजे साम्हूं तेज़ी सां निकिरी वेंदमि, तूं हुते ई टिकियल हूंदे। मां तुंहिंजे साम्हूं हलंदे हलंदे तोखे पंहिंजी सॼी भलाई ॾेई वेंदमि, ऐं तूं हुते पंहिंजे नाले जो प्रचार कंदे वञे। जंहिंजे मथां महिर करणु चाहींदो आहियां ऐं उहो कंदो आहियां, जंहिंजे मथां दया करणी पवंदी आहे कंदो आहियां। केर बि इंसान मुंहिंजी शिकिल नथो ॾिसी सघे ऐं दर्शन नथो पाए सघे। ॿुध, मां वटि हिकु जॻह आहे ऐं मां तोखे चवां थो तूं उते वञ। यीशु उन चट्टान जो नालो आहे। जंहिंमहिल मां उते वयमि, उन जे साम्हूं हलियमि ऐं मां उते चट्टान ते तोखे रखंदमि, ऐं जेसि ताईं मां तुंहिंजे साम्हूं थी करे गुज़री कोन वञा तेसि ताईं तूं पंहिंजे हथ खां तोखे दबाए रखणो पवंदो। पोइ मां पंहिंजा हथ मथे खणी वेंदमि, तॾहिं तूं मुंहिंजी पुठीअ जो दर्शन करे सघंदे। मुंहिंजो मञणु आहे कि प्रभु मूंखे इन शास्त्र वचन जे बारे में सम्झायो 15 साल पहिरीं, ऐं इहो ई जेको उहो आहे। मूंखे हिकु विश्वास आहे। मां पंहिंजे ख़ामोशी जे सालनि में तव्हांखे ॿुधंदी आहियां। मूंखे प्रभु खे ॾिसण जी ॾाढी ज़रूरत आहे। मूंखे परमेश्वर खे ॿुधण जी ॾाढी ज़रूरत आहे। कुझु कोन थी कयां। मां चर्च में वेंदी आहियां, मां गानो ॻाईंदी आहियां, मां कुझु कमु कंदी आहियां, ख़ुशि रहण जो गानो ॻाईंदी आहियां, हेठि मथे टपा ॾींदी आहियां, घर वञी करे बिस्तर ते सुम्हंदी आहियां, पर कुझु कोन कंदी आहियां। ख़ैर, मां जेको बि कंदी आहियां, प्रभु अचण वारा आहिनि। हिकु मिंट बीहो। प्रभु ईंदा पिया आहिनि। मूंखे ख़बर कोन्हे, पर प्रभु ईंदा पिया आहिनि। उन चयो मुंहिंजी शिकिल कोन ॾिसी सघंदे, जेको चट्टान में आहे मां तोखे यीशु में लिकाए छॾींदमि।
तूं मुंहिंजी शिकिल कोन ॾिसी सघंदे, पर जॾहिं मां हुतां गुज़री वेंदमि पंहिंजो हथु मथे कंदमि ऐं लिकाए रखंदमि ऐं उहो तूं मुंहिंजी पुठी ॾिसी सघंदे। इहो आहे जेको मां इन सां सम्झी सघां थी कि तव्हां मां शायदि सॼे जीवन सां भरियल कबाड़ में छिलियल हुजो ऐं तव्हांखे प्रभु हमेशह हेठि कोन ॾिसी सघंदा। आमीन। अञा ॿियो छा थींदो? तव्हां अॼु हितां राति जो रोईंदे रोईंदे सुम्हण लाइ वञो ऐं प्रभु पंहिंजे रस्ते ते आहे ऐं सुभाणे उहो तव्हांखे उहो सभु ॾींदो। उहो प्रभु आहे, उहो प्रभु आहे, उहो प्रभु आहे। मां प्रार्थना कयां थी कि अॼु जो ॾींहुं तव्हांजे जीवन में लक्ष्य भरियो हुजे, तव्हांखे प्रेरणा मिले, प्रभु जो इंतज़ारु करे जेको तव्हांजे जीवन में करण खां करे थो ऐं उहो कयो कि प्रभु तव्हां सां कराइणु चाहे थो। पंहिंजे जीवन में स्वस्थ रहो, पंहिंजे जीवन में हर क्षेत्र में उन शब्दनि ते तव्हां कमु कयो हो जेको प्रभु चए थो ऐं तव्हां उहो कयो ऐं उनखां सीख वठो जीअं तव्हांखे यकीन न थिए ऐं वरदान मिले प्रभुअ जो। प्रभु जी आसीस थिए, तव्हांजो ॾींहुं सुठो वञे। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीह जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।